बिठवा में सिंध यूनाइटेड पार्टी तरफां वर्कर कन्वेंशन मुनक़िद कयो वियो। एसयूपी जे मरकज़ी सदर सैयद ज़ैन शाह समेत ॿियनि अॻवाननि शिरकत कई। एसयूपी अॻवाननि रोशन बुरड़ो, नसीर मेमण, फ़कीर मोहम्मद लाखो, जगदीश आहूजा, मुनव्वर ख़ासकेली, रमज़ान बुरड़ो, सुहेल कुरैशी, मंसूर भयो, शकूर नौफ ख़ासकेली, अनवर बुरड़ो, राजा वज़ीर संग्रासी, सैयद फिदा हुसैन शाह, मोहसिन शाह ऐं ॿिया अहम अॻवान वर्कर्स कन्वेंशन में शरीक थिया। वर्कर कन्वेंशन खां पोइ एसयूपी जे मरकज़ी सदर सैयद ज़ैन शाह पारां दरगाह हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी मज़ार ते चादर चाढ़े दुआ घुरी वई ऐं शहर जे मुख्य तंबूरा चौक ते एसयूपी जे झंडे जी परचम कुशाई कई वई। सैयद ज़ैन शाह कन्वेंशन खे ख़िताब कंदे चयो त सिंध जे हुक्मरान धुर जा एमएनएज़ ऐं एमपीएस सिंध दुश्मनीअ ते लही आया आहिनि। इर्सा जूं कूड़ियूं रिज़ोल्यूशन पास करायूं पियूं वञनि। जिदोजहद जे लाइ गॾियल हिकमत अमली ठाहिणी आहे। सभिनी ज़िलनि में कारकुननि खे तयार करण ऐं आगाही मुहिम लाइ बीहंदासीं। कराची, ठठो, सिजावल, बदीन जो बि हिन महीने में दौरो आहे। जेके इलाइक़ा वधीक मुतासिर थींदा ऐं 10 सालनि खां पोइ कुझु बि न रहंदो। जेकॾहिं ज़रदारी माफ़िया जो प्लान कामयाब थियो त आगाही मुहिम जी शुरूआत भिठवा मां कई वेंदी। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची